अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सारा सुमरो हिन बुलेटिन में सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी जनाज़े नमाज़ अदा। तेहरान जे ग्रैंड मस्जिद में आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं संदसि शहीद बातिन जी नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सदर मसूद पिज़िकियान समेत ईरानी क़ियादत ऐं लखे सोग वारनि जी शिरकत। 100 मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह नुमाइंदा बि जनाज़े नमाज़ में शरीक। शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जी तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद शहर में कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका अॼु बि दुनिया में उम्मीद जो किरणो आहे, उनखे कॾहिं बि नाकाम थियण न ॾींदासीं। अमरीकी फ़ौज अॼु सभ खां वधीक मज़बूत ऐं ताक़तवर फ़ौज आहे। अमरीका जे आज़ादी वारे ॾिहाड़े जे तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमरीका कॾहिं बि कम्युनिस्ट मुल्क नाहे रहियो। आलमी निज़ाम में कम्युनिज़म पंहिंजो वजूद विञाए चुको आहे। कम्युनिस्ट नज़रियनि खे अमरीका में कामयाब थियण न ॾींदासीं। कमाल तेरो वेझो पोरियत सोलर प्लांट मां करंट लॻण करे फौत कोठ नबी बख्श कलेरी में अली मुराद कलेरी तारुनि मां करंट लॻण सबब मौके ते ही फौत थी वियो। व्हाट्सएप मूजिब पोरियत सुबुह जे वक़्तु ज़रई ज़मीन ते कम कार लाहे वियल हो, जिते ज़रई ज़मीन में पाणी लाइ लॻल सोलर प्लांट जे तारुनि में विचड़ी पियो ऐं करंट लॻण करे फौत थी वियो।